अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी सां गॾु मां आहियां सुनीता उद। सभ खां पहिरियां हेडलाइंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां ईरानी परॾेही वज़ीर जवाद ज़रीफ़ जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं खिते जी सिक्योरिटी सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही अॻवाननि पाक ईरान सरहद ते दहशतगर्दनि खे रोकण लाइ इंतज़ाम मुयसर बणाइण ते इतफ़ाक़ कयो। ISPR वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी सदारत हेठि सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टीअ जो इजलास। 130 अरब रुपयनि खां वधीक जे 16 तरक़ियाती मनसूबनि जी मंज़ूरी। मुख़्तलिफ़ सूबनि में डैम्स ऐं आबी ज़ख़ीरनि जा 6 मनसूबा, जॾहिं त तालीम जे शोबे में 2 मनसूबा बि मंज़ूर कया विया। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त मुल्क में हज़ारे पानामा मौजूदु आहिनि। हुकुमरान ख़ानदान खां पोइ उन्हनि जो वारो बि अचण वारो आहे। डॉन लीक्स में कूअनि जी क़ुर्बानीअ सां कमु न हलंदो, असल ॾोहारियुनि खे साम्हूं आंदो वञे। हैदराबाद में सईदाबाद जे ॻोठाणनि पारां बासरनि ऐं पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। हैदराबाद में सहाफ़त जी आज़ादी वारे ॾियारे जे मौक़े ते रैली। मुख़्तलिफ़ सहाफ़ती तंज़ीमनि जी अॻवाननि, अदीबनि, शाइरनि ऐं शहरियुनि जे वॾे अंग में शिरकत। पाकिस्तान में सहाफ़त जे आज़ादी खे दॿाइण लाइ साज़िशूं थी रहियूं आहिनि। हुकुमरान पंहिंजूं कोताहियूं ऐं नाहिलियूं लिकाइण ख़ातिर सहाफ़त जी आज़ादीअ ते बंदिश हणणु चाहिनि था। अॻवाननि जी रैलीअ खे ख़िताब। हीअ हिन वक़्त जूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। ख़बरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां ईरानी परॾेही वज़ीर जवाद ज़रीफ़ मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं खिते जी सिक्योरिटी सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ISPR मूजिबि ईरानी परॾेही वज़ीर जवाद ज़रीफ़ आर्मी चीफ कमर जावेद बाजवा सां रावलपिंडी में मुलाक़ात कई। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं खिते जी सिक्योरिटी सूरत-हाल ते ग़ौर कयो वियो। मुलाक़ात में ॿिन्ही अॻवाननि पाक ईरान सरहद ते दहशतगर्दनि खे रोकण लाइ इंतज़ाम मुयसर बणाइण ते इतफ़ाक़ कयो। ISPR मूजिबि ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार वधाइण लाइ केतिरनि ई शोबनि जी निशानदेही भी कई वई। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी सदारत हेठि सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टीअ जो इजलास थियो, जंहिं में 130 अरब रुपयनि खां वधीक जी 16 तरक़ियाती मनसूबनि जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में डैम्स ऐं आबी ज़ख़ीरनि जा 6 मनसूबा, जॾहिं त तालीम जे शोबे में 2 मनसूबा बि मंज़ूर कया विया। इजलास जे जारी कयल पधिराई मूजिबि गिलगित बल्तिस्तान में 30 मेगावाट हाइड्रो पावर प्रोजेक्ट जी मंज़ूरी ॾिनी वई। मनसूबे जी शुरूआती लाॻीत जो काथो 7 अरब रुपया लॻायो वियो। पधिराई मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा जे मेगा प्रोजेक्ट्स पिशावर रैप्ट्स बस ट्रांज़िट कॉरिडोर जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जंहिं जो शुरूआती काथो 56.8 अरब रुपया लॻायो वियो। मंज़ूर थियल मनसूबनि में सीपेक जो कराची सर्कुलर रेलवे बहालीअ जो मनसूबो बि शामिल आहे, जंहिं जो शुरूआती काथो 27.6 अरब रुपया लॻायो वियो। पधिराई मूजिबि इजलास में ट्रांसपोर्ट सेक्टर में 102 अरब रुपयनि जा 4 मेगा प्रोजेक्ट्स, $122 मिलियन जो सिंध रिन्यूएबल एनर्जी डेवलपमेंट प्रोजेक्ट, हैदराबाद सखर मोटरवे M6 जो तामीराती मनसूबो ऐं इस्लामाबाद बोटानिकल गार्डन ऐं चिड़ियाघर जी भिति जी तामीर जो मनसूबो बि मंज़ूर कयो वियो। मंज़ूर कयल 7 मेगा प्रोजेक्ट्स खे वधीक मंज़ूरी लाइ एक्निक उमाणियो वियो। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त मुल्क में हज़ारे पानामा मौजूदु आहिनि। हुकुमरान ख़ानदान खां पोइ उन्हनि जो वारो बि अचण वारो आहे। डॉन लीक्स में कूअनि जी क़ुर्बानीअ सां कमु न हलंदो, असल ॾोहारियुनि खे साम्हूं आंदो वञे। मंसूरा में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सिराजुल हक़ चयो त मुल्क में करप्शन जे ख़ात्मे ताईं सुकून सां न वेहंदासीं। जमायत इस्लामी करप्शन फ्री पाकिस्तान जी जेका तहरीक शुरू कई आहे, उनखे मुंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो ऐं करप्शन जे कैंसर खे पाड़ो कढी हिकु हिकु करप्ट जो पीछो कयो वेंदो। हुन चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे इस्तीफ़ा ॾियण जी न खे हिकु ॾींहुं हा में बदिलाइणो आहे, क़ौम उन ई ॾींहं जे इंतज़ार में आहे। संदसि चवणो त सुप्रीम कोर्ट तरफ़ां पानामा लीक्स जी वधीक जांच लाइ बणायल 3 रुकनी बेंच इत्मिनान जोगी आहे। हाणे क़ौमी इदारनि खे बिना कंहिं ख़ौफ़ ऐं लालच जे JIT सां सहकार करणु घुरिजे। हैदराबाद में सईदाबाद जे ॻोठाणनि पारां बासरनि ऐं पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ बखर जमाली जे रहवासी अला बख्श जमाली बासर माण्हुनि पारां कूड़ो केस दाख़िल करणु ऐं तशदुद करणु प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुन इल्ज़ाम हणंदे चयो त हाजी मोहसिन जमाली ऐं ॿियनि दुकान तां उधार तौरु वरितल सामान जा 2000 रुपया रहतूं घुरण ते संदसि भेण इमाम ज़ादीअ खे तशदुद जो निशानो बणाए
बांह भञी छॾी ऐं दुकान अंदरि भञिरा कई। जॾहिं त अदालती ॿुधणीअ तां वापसी थियण दौरान खेसि बि मारकुट कई वई। हुन चयो त 62 माण्हू केस तां हथ खणण लाइ ज़मीन ते कब्ज़े जो कूड़ो केस दाख़िल कराए हिरासां करे रहिया आहिनि। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हैदराबाद में सहाफ़त जी आज़ादी वारे ॾियारे जे मौक़े ते रैली कढी वई। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सिंध यूनिवर्सिटीअ जे मीडिया एंड कम्युनिकेशन डिपार्टमेंट जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे नायब सदर ख़ालिद खोकर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर जय प्रकाश मोराणी, हैदराबाद प्रेस क्लब जे सदर वसीम खान, सीनियर साफ़ी लाला रहमान समो, इकबाल मला, अयूब लगारी, ज़फ़र हकड़ो, इरशाद चना, मीडिया एंड कम्युनिकेशन जे डिपार्टमेंट जे चेयरमैन डॉक्टर बदर सूमरो, प्रोफेसर बशीर अहमद मेमण, सीनियर साफ़ी सोहेल सांगी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे साफ़ियुनि चयो त पाकिस्तान में सहाफ़त जी आज़ादीअ खे दॿाइण लाइ साज़िशूं थी रहियूं आहिनि। हुकुमरान पंहिंजूं कोताहियूं ऐं नाहिलियूं लिकाइण ख़ातिर सहाफ़त जी आज़ादीअ ते बंदिश आणणु चाहिनि था। हुननि चयो त हुकुमरान पंहिंजी कोताही लिकाइण लाइ अंग्रेज़ी अख़बार ख़िलाफ़ कार्रवाई करण जो सोचे रही आहे। अहिड़ीअ तरह ॿियनि मीडिया जे इदारनि ते बि बंदिशूं लॻायूं पियूं वञनि। हुननि चिताव ॾिनो त बिना जवाज़ कंहिं बि मीडिया हाउस ख़िलाफ़ कार्रवाई करे वर्करनि जो मुआशी क़त्लेआम करण जी कोशिश कई वई त सॼे मुल्क जा साफ़ी सरापा एहतजाज बणिजी वेंदा। नाज़रीन, ॼाम साहब में डॉक्टरनि जे मुबैना गफ़लत सबबि नौजवान नारी ख़तरनाक बीमारी सबबि बिस्तरे ते पियल आहे। नवाबशाह जी अस्पताल में मुबैना सैकड़ा डॉक्टरनि पारां ऑपरेशन करण खां पोइ संदसि हालत ख़राब थी वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था नज़ीर ॾाहिरीअ जी हिन रिपोर्ट में। जाम साहिब में डॉक्टरनि जी मुबीना गुफ़लत सबबि नौजवान नारी ख़तरनाक बीमारी सबबि बिस्तरे ते पियल आहे। नारी कोसर एवान खे 2 साल अॻु पेट में तकलीफ़ थियण सबबि नवाबशाह जी अस्पताल PMU जे डॉक्टरनि आंडनि में ख़राबी ॼाणाई ऑपरेशन कयो, जंहिं सबबि नारी जी तबियत सुधरण बदिरां वेतर ख़राब थी वई। बीमार नारी कोसर एवान जी बेवा अमड़ वज़ीरा अवामी आवाज़ TV सां वीचार ओरींदे चयो त संदसि धीअ जो सैकड़ा डॉक्टरनि पारां ऑपरेशन कयो वियो हो, जंहिं सबबि ऑपरेशन जा टांका खुलण करे मासूम न्याणी सख़्त तकलीफ़ जे अज़ाब खे मुंहुं ॾेई रही आहे। संदसि चवणु आहे त ज़ख़्म नासूर थियण ते डॉक्टरनि खे ॾेखारियो जिन ॿीहर ऑपरेशन कयो, जंहिंसां कुझु अरसो सिहत में सुधारो अचण बाद गुज़िरियल 9 महीननि खां ॿीहर ज़ख़्म ख़राब थियण सबबि तकलीफ़ में इज़ाफ़ो थी वियो आहे। वज़ीरा ऐवान जो चवणु आहे त न्याणी जी तकलीफ़ वधण सबबि ॿीहर PMU अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि बीमारी जो इलाज करण बदिरां खेसि मामूली दवा टिकी फराहम करे वार्ड मां ॿाहिरि कढे छॾियो। ऑपरेशन थिया अथसि, आंड्रे जी बीमारी अथसि, आंड्रा ॿाहिरि बाथरूम वारा 2 दफ़ा कया अथनि, हींअर बि ॿाहिरि आहिनि। डॉक्टर चवनि था ही साल 6 महीना बि ॿाहिरि हूंदा आहिनि, सॼी हयाती बि ॿाहिरि हूंदा आहिनि। पर हिनखे वीचारी खे एॾा ज़ख़्म थी वई, एॾा चुटा उथी वेही कोन थी सघे, सुती पई, मानी थी खाए, सुते पई, पाणी थी पीए। कोसर एवान जी अमड़ जो चवणु आहे त हू बेवा आहे। मुड़ुस जे फ़ौत थियण बाद इलाइक़े जे सरहदी वारनि जे घरनि जा कपिड़ा ऐं थांव धोई घर जो गाॾो हलाईंदी आहे, जंहिं वटि न्याणी जो इलाज वॾे अस्पताल में कराइण जेतिरी सघ नाहे। हुन पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं संदसि भेण आसफा भुट्टो खे अपील कई त संदसि न्याणी जो इलाज कराए खेसि हयाती बचाई वञे। नाज़रीन, सिमसूर हॾीअ में नींगर माज़ूरीअ खे मात ॾेई पोरियो करे घर भातियुनि जो पेट गुज़र करण लॻो। माज़ूरीअ खे मजबूरी न बणाईंदड़ नींगर ज्ञानचंद बाबति वधीक तफ़सील अली अहमद जरवार जी हिन रिपोर्ट में। सिमसूर हडी में नींगर माज़ूरी खे मात ॾेई पोरियो करे घर भातियुनि जो पेट गुज़र करे रहियो आहे। ॻोठ पीरज़ादा फार्म जो रहवासी ज्ञानचंद नंढी उमिरि में पोलियो थियण बाद हिकु जंग खां लाचार थी वियो। माइट ग़रीब हुअण सबबि तालीम पिराइण बदिरां नंढी उमिरि में रोज़गार सां लॻी वियो। ज्ञानचंद माज़ूरी खे लाचारी बणाई गदागिरी करे घर घर धिका थाबा खाइण बदिरां हुनर खे अहमियत ॾिनी। नींगर ज्ञानचंद माज़ूरी खे मात ॾेई मोटरसाइकिलनि जा पंचर कढण जो कमु सिखी घर जो गाॾो हलाई रहियो आहे। संदसि चवणु आहे त माज़ूरी हुन जे इरादनि ऐं महिनत खे झुकाए नथी सघे। महिनत करे हू बेवा अमड़ खे घर जो ख़र्चो हलाइण लाइ पैसा ॾींदो आहे। हुन जो चवणु आहे त माण्हू खेसि माज़ूर सम्झी कम दौरान मज़ाक़ूं उॾाईंदा आहिनि, पर उस्ताद ऐं ॿिया केतिरा ई भला माण्हू महिनत ऐं सलाहियतनि खे साराहींदा आहिनि। ज्ञानचंद जो चवणु आहे त नंढे हूंदे तालीम पिराइण जो वॾो शौक़ु हो, पर पीउ जी जुदाई बाद घर हलाइण जी ज़िमेवारी अचण बाद हुन तालीम अधु में छॾी घर जी कफ़ालत करण लाइ कम सां लॻी वियो। हुकूमत खे घुर्जे त ख़सूसी माण्हुनि जी सहायता लाइ महिनतकश माज़ूरनि खे रोज़गार करण लाइ फंड जारी कया वञनि, त जीअं हू आम शहरनि वांगुरु मुल्की मैशियत खे मज़बूत करण में अहम किरदारु अदा करे सघनि। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक अपडेट लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट awamiawaz.com।